सिंधराज जे समूरनि नाज़रीन साथियुनि खे सलाम हक़ मौजूद। नाज़रीन, अॼुकल्ह सिंध मथां सावणीअ जा ॾींहं आहिनि ऐं जॾहिं बि मींहुं वसंदो आहे तॾहिं नींहुं नए सिर सां अंगूर जी पवंदो आहे। हा, तॾहिं त हिन देश जे रहबर लतीफ़ साईं फरमायो त मींहुं ऐं नींहुं ॿई अखर हिकिड़े। बिल्कुलु ईअं ई जॾहिं नओं नओं नींहुं लॻंदो आहे माण्हूअ खे तॾहिं उन जी कैफ़ियत बिल्कुलु ईअं हूंदी आहे जीअं तव्हां ही साम्हूं वीडियो में लकाओ ॾिसी रहिया आहियो। फुड़ो फुड़ो ख़ुशीअ, मुसरत ऐं उमेदुनि जो पूरो जहान हुन में वसणु लॻंदो आहे। माण्हूअ जे अंदर में हिकिड़ा अहिड़ा लकाव जनम वठणु लॻंदा आहिनि जंहिंमें हू पाण खे पूरी काइनात जो महवर महसूसु कंदो आहे। हुन जे लूंहं लूंहं में कतरो कतरो नवनि नवनि लकावनि जा रंग वसणु लॻंदा आहिनि। हिकु अहिड़ियूं हवाऊं हुन जे अंदर में घुलंदियूं आहिनि जंहिंमें रुगो ई रुगो ठार हूंदो आहे। उहो ठार जेको ॿी कंहिं बि वसीले सां महसूसु नथो करे सघिजे। हा, फ़क़ति प्यार ई आहे जेको उहो ठार महसूसु कराए सघे थो। ऐं पोइ जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त कीअं न मींहं जे हिन रुत में ही सावा सावा ज़िंदगीअ जी ज़मानत ॾींदड़ वण झूमी रहिया आहिनि, पन लुॾी रहिया आहिनि। ईअं इंसान जे अंदर में बि चो तरफ़ सावक ऐं सावक नज़र अचणु लॻंदी आहे ऐं उहो सभु कुझु हू फ़क़ति प्यार कंदड़ वजूद पाण ई महसूसु करे सघंदो आहे। ऐं पोइ ईअं ज़िंदगी अॻिते वधंदी रहंदी आहे, वधंदी रहंदी आहे ऐं ओचितो ई ओचितो महिरबान फ़िराक नाज़ुल थिए थो। ऐं जीअं ई महिरबान फ़िराक नाज़ुल थींदो आहे तीअं हिजर जो भंवर जनम वठंदो आहे ऐं पोइ हिजर जे भंवर जो उहो दौर शुरू थिए थो जेको इंसान जे आख़िरी दम ताईं उन सां गॾु रहे थो। ऐं हिजर जो भंवर हुन जे सीने में ईअं सुरंदो रहे थो जीअं तव्हां हाणे अॻियां हिन वीडियो जे आख़िरी घड़ीअ में उहो भंवर ॾिसी रहिया आहियो जेको मींहं भिनल पनुनि मथां प्यार जे पाणीअ जा आख़िरी फुड़ा चूसे रहियो आहे। ईअं ज़िंदगी हले थी।